أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: ورفعنا لك ذكرك. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند آواز. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين، وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات، وتقضي لنا بها جميع الحاجات، وتطهرنا بها من جميع السيئات، وترفعنا بها عندك أعلى الدرجات، وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات، إنك على كل شيء
قدير. नव फरवरी सन 2023 खमीस वारे दिहाड़े ते 17 रजबुल मुरज्जब 1444 हिजरी मिठियाणी शहर में हजरत मौलाना मुबीन अहमद बुर्ट साहब जे तरफा सालियानो सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां प्रोग्राम रखियो वियो आहे। जलसे जी शुरुआत शाम जे आखिरी घड़ियुनि ताईं अल्लाह जे रहमत जो वॾो मींहुं वसंदो। तंहिंजे करे सभिनी मुसलमाननि दोस्तनि भाइरनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजा कमकार अॻिते पोइते करे क़ुरान पाक जे ॿुधण जे लाइ तव्हां असां सभु गॾु थियूं ऐं गॾु थियो। दोस्तो, सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो उन्वान आहे, छो त मदीने वारे साईं जी सीरत बि सुहिणी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत बि सुहिणी आहे। सदको वञास मिठड़े नाले तां मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत में जमाल आ त चो सीरत में कमाल ही कमाल आ। सुभान अल्लाह नथा चो। जेके दोस्त परे परे वेठा मां लाड़काने के आयो आहियां तव्हां फुट फुट औरते सुरीअ जो वेझा वेझा अचो ताकि ॿिया अचनि त तव्हांजे मथां ओरां गिन। जज़ाकुमुल्लाह मोहब्बत सां वेहो। तकरीर जे शुरुआत खां पहिरियां मुझे जमायत सगोरीअ खे इहो गुज़ारिश आहे, अर्ज़ आहे, जॾहिं बि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक ॿुधूं त मदीने वारे साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ूं। छो त हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदासीं 10 दफ़ा रहमत जो मींहुं वसंदो, 10 दफ़ा पढ़ंदासीं 100 दफ़ा रहमत जो मींहुं वसंदो। ऐं जेको सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां 100 दफ़ा दुरूद पढ़ंदो, अल्लाह ताला उन बाने जी इन पेशानीअ ते लिकाइदो छॾे त बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक, हे मुनाफिकी का भी परे आहे त जहन्नम जी बाहि का भी परे आहे। दुरूद बरकत, दुरूद दर्दनि जी दवाई, दुरूद पढ़ण सां रहमत वसंदी आहे, गुनाह छड़ंदा आहिनि, दर्जा बुलंद थींदा आहिनि ऐं क़यामत वारे ॾियारे सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो भी नसीब थींदो ऐं महबूबन करीमन जी शफ़ाअत भी नसीब थींदी। ॾाढा सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह ॾी चो जो नौशर फिरोज वारा ॿुधनि ताकि मिठड़ाणी वारनि खे ख़बर पए त असां या निंड में आहियूं, जमायत पुॼी वई। दोस्तो, हूअं त साईं जो हक़ आहे असां दुरूद पढ़ूं, पर जॾहिं नालो मुबारक ॿुधूं त हाणे असांजे मथां वाजिब आहे, वाजिब फर्ज़ जे वेझो हूंदो त साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ूं। न पढ़ंदासीं त गुनाहगार थींदासीं ऐं पढ़ंदासीं त मदीने जे मीर जी मोहब्बत नसीब थींदी। दुरूद बरकत।
दुरूद दर्दन जी दवा है। रजब महीनो आहे, रजब महीने में हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा जी विलादत। रजब महीने में अमीरुल मोमिनीन सैयदना अमीर मुआविया रजी अल्लाह ताला अन्हु जी वफात आ। रजब महीनो अल्लाह पाक जो महीनो आ। शाबान महीनो सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो आ। ऐं रमज़ान हिन उम्मत जो महीनो आ। ऐं रजब जे 27 तारीख़ ते अल्लाह ताला मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़मीन का मथे घुराए, अरशन का मथे घुराए, सिदरतुल मुंतहा दा मथे घुराए। जाते कोई भी न वयो उते अल्लाह पाक पांजे महबूब मोहम्मद करीम के घुराए पांजो दीदार भी करायो, कचहरी भी कई। ऐं दुनिया वारन के रब बुधायो जे जमीन का आसमान मथे आ, ये मुझो मिठो मोहम्मद सारी कायनात के शान में मथे। हुजूर जो मेराज हज हर नबी के मेराज थियो फर्श ते, अग में इम्तिहान पो मेराज। पर मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको मेराज थियो वो इनाम जे तो इनाम सारी दुनिया के रब लाक करे छड़े। जेका शे जाते आ उते हुजे, हले थी त हल, बीठी आ त बी, गरम आ त गरम, नरम आ त नरम। साईं जा निंड पिया। अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत सिंगारियो, जन्नत सिंगार जे थी। रब फरमायो जिब्रील जहन्नम जा दरवाजा बंद करियो। जिब्रील जी रब्बे जलील 1.25 लाख नबियन के चओ हलो बैतुल मुक़द्दस में गॾु थियो, इंतजार करियो। हेना रब फरमायो जिब्रील जन्नत मां सवारी कांगे मुझे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते वञ। मुझे महबूब के मां मोहम्मद करीम के घुराया पियो मथे, मुझे सोहणे के वठी। अल्लाह अल्लाह बिचाणी जा मुसलमानो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत पया। जिब्रील जन्नत मां सवारी काए आयो, जै सवारी जो नालो बुराक हो, जंहिंजो रंग आए अछो हो, कद गदा का वडो खचर का नंढो। होड़ा नबी बैतुल मुक़द्दस में जमाओ थिया। मां त ईअं चवंदो आहियां भाई ज़ले खां मिस्र जे माइन खे गॾु करे चयो त जो मिस्र जूं मायूं मां तव्हांखे पंहिंजो यूसुफ ॾेखारियां केॾो सुहिणो। मां त ईअं चवंदो आहियां रब करीम 1.25 लाख नबियन के गॾु करे रब ईअं ॿुधायो त हलो नबीओ तव्हांखे मां पंहिंजो सुहिणो मोहम्मद ॾेखारियां, तव्हां सभिनी नबियन जो सरदार ॾेखारियां। ॾाढा त चवनि सुभान अल्लाह। जन्नत जूं हूरा बि चवनि त ॾिसो अल्लाह जो महबूब। छा ॻाल्हि आहे त जिब्रील चयो अॼु अल्लाह जो ख़ुसूसी महिमान अर्श जे दौरे ते थो अचे। घणनि जा दौरा थींदा, वज़ीरनि जा, सदरनि जा। शहबाज शरीफ दौरो करे, मुराद अली शाह भी करे। पर मुझे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कुर्बान वञा, नबी जो दौरो सभिनी दौरनि खां मथे आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घुराइण जी ताक़त दुनिया जे कंहिं बि फर्द खे नाहे, नथा घुराए सघो। जे मदीने जे मीर खे घुराए त चओ अल्लाह जी ज़ात घुराए। इंतजाम वॾा साईं नंढ पिया। जिब्रील आयो सवारीअ खे बार बधई रिवायतूं बन। हिकु मुंहिंजो साईं हतीम जे अंदर सुतल आहे, ॿी रिवायत आहे त महानीअ जे घर जे अंदर सवारी बधी करे जिब्रील
फरमायो अर्ज़ु कई मुझा मौला करीम तुझो महबूब निंड पयो कियां उतारियांस या रसूल अल्लाह उथी फरमाईंदा ना ना साईं लोडड़ो ॾियांस फरमाईंदा ना ओ जिब्रील तू सिर्फ नूर जो सरदार आ पर जंदे वयो यो नूर नहीं नारिन आप नहीं खाकिन अर्श नहीं फर्श जो सरदार रब फरमायो जिब्रील पाजा गल खणी करे मुझे मिठे मोहम्मद करीम जे पेरन जे तिरीअ सां मिलाईंदे मुझो सुणो थी वेंदो अल्लाह अल्लाह जिब्रील पाजा चप खणी करे गल खणी करे सदको वञास मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेरन जे तिरीअ सां मिलायो मुझो साईं थी वेठो जिब्रील आया पयो हो हुजूर फरमायो जिब्रील उथ न जिब्रील न पियो थे जिब्रील चाहतो तई जो न तो थे वो जिब्रील जवाब हीअं ॾिनो जंहिंमें अरबी शाइर जिब्रील जी तर्जुमानी कंदे कीअं थो चवे चए थो न जन्नत में न जन्नत के गलियों में जो मजा आया मोहम्मद के कदमों के तलियों में जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो ओ मुसलमानो आका साईं उथी वेठा जिब्रील छाजी रात आ साईं उरूज ऐं मेराज जी रात वसुल ऐं विसाल जी रात आशिक के पंहिंजे माशूक सां मिलाइण जी रात ॾाढा नथा चओ माण्हू चवंदा आहिनि साईं अल्लाह आशिक हो मोहम्मद माशूक ये न चवंदा कयो छो आशिक मजबूर आ आशिक मोहताज आ आशिक कमजोर आ अल्लाह कमजोरी का पाक आ अल्लाह मोहताजी का अल्लाह मजबूरी का पाक आ ऐं दुनिया जो कानून आ त आशिक बंद कंदो आशिक ढल भरींदो आशिक दर ते ईंदो जिया मक्के में मदीने में मोहम्मद आशिक माशूक अबू बकर आशिक हुजूर जे दरवाजे ते आयो उमर नबी जे दरवाजे ते आयो उस्मान हुसैन नबी जे दरवाजे ते आयो अलीउल मुर्तजा नबी जे दरवाजे ते आयो बिलाल नबी जे दरवाजे ते आयो सलमान नबी जे दरवाजे ते आयो सुहैब मोहम्मद मुस्तफा जे दरवाजे ते आयो सवाल को सहाबा मदीने जे मीर जे इश्क में हुजूर जे दरवाजे ते आयो सारी दुनिया मां माण्हू या सिद्ध मां या मिठाणीअ मां हितां माण्हू वेंदा आहिनि हज जी उम्र ते पोइ मुंहिंजे साईं फरमायो जॾहिं हज ते अचो या उम्रे ते अचो छो मक्के में हज मक्के में उमरो मक्के में मुज़दलिफ़ो मक्के में मिना जो मैदान मक्के में अरफात मक्के में सफा मरवो मक्के में आबे ज़मज़म मक्के में मकाम इब्राहिम मक्के में काबतुल्लाह मक्के में हुजूर फरमायो जॾहिं तव्हां मक्के अचो त पोइ मां मोहम्मद करीम जे शहर मदीने में अचजो मां मोहम्मद करीम जे कब्र जी ज़ियारत कजो हुजूर फरमा मन ज़ार कब्री फ़क़द ज़ारनी व फ़ी रिवायतिन मन ज़ार कब्री फ़क़द वजबत लहू शफ़ाअती मुझे से फरमा जय मां मोहम्मद करीम जे कब्र जी ज़ियारत कई जन मां मोहम्मद जी ज़ियारत कई पान फरमाए जय मां मोहम्मद करीम जी कब्र जी ज़ियारत कई मां मोहम्मद करीम जे मथां वाजिब आहे उन जी शफ़ाअत कयां तंहिंजे करे हुजूर फरमायो मक्के अचो त मदीने अचजो मुंहिंजे रोज़े जी ज़ियारत लाइ आए आशिक़ पंध कंदो चो मेराज वारी रात
ओ मुझो मिठो मोहम्मद करीम सतई आसमान पार करे पंहिंजे माशूक रब करीम जी ज़ियारत करे आयो हो और तो चए सुभान अल्लाह मोहब्बत सां त चओ न जलसो बची वियो आहे पिंडाल भरजी वियो आहे अईं ॿिया बि भॼंदा था अचनि सुभान अल्लाह त चओ हाय ओ मिठाणी वारो रब्बे मोहम्मद जो कसम आहे नबी से तैयार थी सवारीअ ते वेठा सवारी जन्नत मां आई नालो बुराक विंज जी ठहियल ई ॼण जाते नज़र थी पएसि उते ते विख रखी जहाज न पुॼनि साईं चढ़ी वे जॾहिं चढ़िया कदो कदा खां वॾोसि खच्चर खां नंढो त ट्रप पई कुंड जिब्रील चए छा थियो अथई ट्रप छो थी ॾे उसबुत या बुराक जिब्रील चए उसबुत या बुराक साबित कदम थियो बुराक छा थियो अथई जिब्रील चयुसि उसबुत या बुराक फवल्लाहि मा रकिबक मिस्लु और था चओ मलाड़ करण जो मौलवी आहे लाउड भी टाइट ते जमायत भी टाइट मां भी थकल तव्हां भी थकल कम न हलंदो चुप करो बुराक साबित कदम भी साधो नहीं हुजूर खे केराईंदे अल्लाह जी ज़ात जो कसम हिन सोने जहिड़ो तो ते न सुवार थियो आहे न वरी क़यामत ताईं सुवार थींदो मुझे साईं जे जिंदगी में वडे में वडा सफर विचाणी जा मुसलमानो एक सफर मेराज जो ॿियो सफर हिजरत जो मेराज वारी राह मेराज वारो सफर भी मक्के मां शुरू थियो हिजरत वारो सफर भी मक्के पाक मां शुरू थियो मेराज वारो सफर भी रात जो हिजरत वारो सफर भी रात जो मेराज वारी रात भी रफीक मिलियो हिजरत वारी रात भी रफीक मिलियो मेराज वारी रात जेको रफीक मिलियो हुन जो नालो जिब्रील अमीन हो हिजरत वारी रात जेको रफीक मिलियो हुन जो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक हो मेराज वारी रात सवारी मिली हुन जो नालो बुराक हो हिजरत वारी रात सवारी मिली हुन जो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जा गुलाम मुबारक हो मेराज वारो रफीक मक्के का खलो मदीनो तूर सीना जबल बैतुल लहम बैतुल मुक़द्दस परियो आसमान बियो टियों चौथों पंजों छहों सतों आए सिदरतुल मुंतहा दे बिकरे भी रहियो चईसे मां न हलंदुमि अगर यके सर मुए बरतर परम फिरोगे तजल्ला बिसोजत परम साईं हिता हिकड़ो वार चुरंदुमि अल्लाह जे नूर सां मुंहिंजा पर सड़ी वेंदा तू जान तुंहिंजो खुदा जाने पर हिजरत वारी रात जंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक हो इहो मक्के खां हलियो मदीने में गॾु बदर में गॾु ओद में गॾु तबूक में गॾु हन में गॾु मक्के में गॾु मदीने में गॾु गार में गॾु ओ मिठाणी जा मुसलमानो नज़र कर तोड़ न पाई अज भी मज़ार में गॾु सुतो पियो तोड़ न पायो ऐं नबी से फरमायो एक दफे हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु मुंहिंजे साईं सां गॾु हा मुंडरो मुंडरे में ॾेई पिया अचनि ॿुधो ॿुधो मुंडरो मुंडरे में साईं फरमायो सुञाणो था हे केरु साहबी था चवनि साईं ही अबू बकर आहे ही उमर आहे यार आशिक ॻाल्हायो ही अबू बकर आहे ही उमर आहे पाण फरमायो जॾहिं मां मोहम्मद क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे रोज़े मां पंहिंजे क़ब्र मां उथंदुमि न वहा कज़ा
वहाकज़ा नुबअसु यौमल क़ियामा हे ॿई जवान मां मुहम्मद सां गॾु उथंदा तोड़ने भाई जिब्रील आलियो अग में मुझो साईं अग में जिब्रील महार हथ में वठी करे अग में हले तो हलंदे हलंदे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सवारी हले थी 17,000 नूरानी मलाइक अल्लाह मुझे साईं सां गॾु हलंदे हलंदे गजाए ते आया जिब्रील चयो साईं ते नमाज़ पढ़ो साईं जन बारकातू नफिल पढ़ी मेराज जी हदीस वॾी अधु मुने कलाक में खुटण जी न आहे हिते त ॾींहं लॻंदा हफ्ता लगंदो वक्त लगंदो बहरहाल जे साईं अर्ज़ कयो में अर्ज़ पियो कया साईं जन नमाज़ पढ़ी जिब्रील चयो सोना साईं अवांखे ख़बर पई कहिड़ी जाइ ते नमाज़ पढ़ियव पाण फरमायो जिब्रील मां तके न आयो आहियां चई साईं न शहर जो नालो यसरब अन करीब तव्हां ईंदो हिजरत करे मको छॾे न शहर में ईंदो अल्लाह अल्लाह होड़ा मुझे साईं अल्लाह जे तौहीद जो ऐलान कयो गरीब गरीब आयो हजरत अबू बकर आयो उमर आयो उस्मान आयो अली आयो बिलाल आयो हेदे नजर कर यासर आयो अम्मार आयो बीबी सुमैया आई बीबी सुमैरा आई काफरन के पेट में सूर पियो पए अरे ॾींहों ॾींहुं वञे थो कम वधंदो अबू बकर वयो उमर वयो उस्मान वयो अली वयो हेॾे नज़र कर बिलाल खे ततीरी थी दे सुमारे सीने ते पत्थर दा रखण त बि कलमो नथो छॾे बीबी सुमैया बाद थी वई त बि कलमो न छॾे यासर खे शहीद कयोसि त बि मोहम्मद जो कलमो नथो छॾे आमिर यासर खे ॾिसो अपार खे ॾिसो हाणे कुझु कयो हाणे काफर पाण में मीटिंग था कनि हिकिड़ो कमु कयो केड़ो हिकड़न चयो त कतो तालकात कयोसि न अचणो न वञणो न ॻाल्हाइणो न बोलाइणो ॿियनि चयो न न ॻोठ मां लॾायोसि पर आहे अबू जहल चयो त न तलवारां खणी करे कत्ल करे छॾियोसि हाणे इहो मकर करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते आयो रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम के जो सोहना मक्के जा माण्हू तुझा दुश्मन थी वई हाणे तुझो मक्के में रहणु सही न आहे ओ मुंहिंजा जानी हाणे मक्के खे अलविदाई कर हे मकर कयूं वेठा अथई इहा ॻाल्हि काथे लिखियल आहे जिब्रील क़ुरान खणी आयो अल्लाह अल्लाह बिचारी जा मुस्लमानो तव्हां ॾाढा सुभान अल्लाह चओ तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाईंदव इज़ यमकुरु बिकल्लज़ीन कफ़रू लियुस्बितूक औ यक़्तुलूक औ युख़रिजूक व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो जेको होरियां चवंदो पंध वेंदो पिछाणी वारो पंध वेंदो त 3 साल लॻंदव ऐं जे ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न त कराची खां जहाज मिलंदो जिद्दे ताईं कुल 3 कलाक लॻंदा वञी मको मदीनो ॾिसी आ अल्लाह फरमा मुझा सोना ये बीठा थे मकर करे आए थे एक ने जायो तो कत्ल क्योस एक ने जो कढोस एक ने जो कत्तो तालकात हाने इन गाल ते मकर करे तुझे दरवाजे ते आया थे कत्ल जेला हाने पांजे बिस्तरे ते अली के सुमार हाने मको छड मुझा जानी छी मुझा मौला मां कीअं वञा हे तो वडा वडा हथियार कयूं मुझे मारने जे लाइ बीठन
फरमाई तो वल्लाहु यासिमुका मुझा महबूब मां अल्लाह जो आया तुझे जान जो मुहाफिज वयमकुरून उन्हनि मकर कयो वयमकुरुल्लाह मुझा जानी तुझे रब फैसलो करे छड़ियो वल्लाहु खैरुल माकिरीन तुझो अल्लाह सभनी का फैसले कलमा भलो वारी मां मुठ भर अली के बिस्तरे ते सुमार अबू बकर के वठी मको छन मुझा दिल पर वमा रमैत इज रमैत वलाकिन अल्लाह रमा ओ मुझा महबूब वारी मां मुठ भरे करे हणे न तू त चुटिया ने माथो थोरो ॾाढा चओ न साईं जन अलीअ खे सुमारे चादर मत विझी अमानतूं ॾेई हीअं ॿाहिरि निकिता बीठा साईं जन वारी मां मुठ भरी वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ठका जो कढरायूं तूफान मची वियो हिक ॿिए सां पिया विढ़नि सदको वञासि मिठो मोहम्मद मुरकंदो मुरकंदो अबू बकर सिद्दीक़ जी दरवाज़ो जी 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 कंदो निकरी आयो हो पाण फरमाए अबू बकर जी मुझा साईं जागे पे हाँ साईं निंड न ईंदी थी साईं दी छो पियो जागे साईं तव्हां चयो हो कॾहिं न कॾहिं काफ़र सां खां मको छॾाईंदा उन रात का वठी करे अज रात ताईं महाराज निंड न कंदो आहियां मता आका सही जो आर्डर अची वञे मां सुतो पियो हुजां अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो अबू बकर जी मुंहिंजा साईं उहा रात त अची वई चईसई मां ॿारो हाज़िर आहियां नंढड़ा बचड़ा छॾियई अबू अमा छॾियई वतन छॾियई हुजूर खे कुलनि ते खणी करे गार ते पहुतो अल्लाह अल्लाह ओ मिठाणी शहर जा गैरतमंद मुसलमान दुनिया में तव्हांखे वॾे में वॾा आशिक नज़र ईंदा पर सैयदना अबू बकर सिद्दीक़ साईं जहिड़ो आशिक मिलण महाल आहे तॾहिं चए थो अबू बकर जेके चागनि तोखे तंजो सदाई ख़ैर हुजे परवर ॾींदुन पांद पनाह जो जाॾे उन्हनि जो पेर हुजे 5000 फुट जी बुलंदी कुल्हनि ते खई कुल्हनि जागो था न कुल्हनि ते खणी रस्तो बि ठहियल न हो मौलाना उते पहुचाए ऐं नबी साईं जो वज़न केॾो हदीस भी आहे उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमा इस्लाम जो अकीदो असां चवंदा आहियूं महबूबन करीम जे शान खे न तोड़ियो असांजो अकीदो आहे देवबंद जो पूरी कायनात में अव्वल नंबर फर्स्ट नंबर पहलो नंबर जी शान आहे त सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी साईं जो सल्लल्लाहु पर जे तोरियो था त वजो तोरियो तराज़ी रखो सत ही आसमान सत ही ज़मीनूं जबल वण टण समंदर सारा जेके अल्लाह माण्हू पैदा कया उहे हाफिज़ आलिम हाजी गाज़ी सखी निमाज़ी 1.25 लाख सहाबा 1.25 लाख नबियन के विहारे एडो आमिना जे लाल महबूब जुल जलाल मोहम्मद मुस्तफा सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के विहारे हाने रब के चो मौला तोर तकर असां जो बंदे जो अकीदो आ जने रब तोर कंदो सजी कायनात जो वजन घटजी वेंदो मिठे मोहम्मद साईं जो वजन वधी वेंदो मता को चवे ता मौलवी रात वाइज पियो करे अज ॾींहं जो मिठाणी में चे नबी से थुला न सोहणा एड़ी मां क़यामत जे सिज बण ते न जमंदी जो मोहम्मद जहिड़ो लाल ॼणे इहो वज़न नबूवत जो हो सैयदना अबू बकर सिद्दीक़ खणी वियो 3 ॾींहं गार में हुजूर के गोद में सुमारे सफ़र कंदे आया यसरब जे शहर में
जिया जो कदम रखियो अग में नालो यसरब हो हाणे नालो मर्जी करे मदीना मुनव्वर बणजी जिब्रील चयो मुंहिंजा साईं ही तई बैतुल ही तई मदीनो वरी अॻिते हल हिते लहो नमाज पढ़ो हुजूर पुरनूर नमाज पढ़ी जिब्रील च पुछियो साईं कहिड़ी जाइ पाण फरमाई मां त न आयो चइसई तूर सीना जबल थई जाते जनाबे मूसा नबी रब करीम सां हम कलामी थींदो हो ॿारहें दफ़े जॾहिं आयो अल्लाह अल्लाह मूसा चयो जीअं जो चढ़े पियो रब फरमाइस मूसा तूर ते अच मां तोखे तौरात ॾियां तूर ते आयो जॾहिं कदम रखियई जुतीअ सूदो पियो चढ़े आवाज़ आयो इहा ॻाल्हि काथे लिखियल आहे क़ुरान में सुभान अल्लाह चओ त क़ुरान पढ़ा फरमाइता फखलअना अलैका फखलअना अलैका फखलअना अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तो रब फरमायो ओ मूसा जुती लाए वादी पाका मां अल्लाह पाण तो ॻाल्हाया ॾाढा नथो थिए सुभान अल्लाह मूसा मथे वियो जुतीअ सूदो जुती लाथी ला चढ़ी वियो मथे अल्लाह तो चइसि मां थो ॻाल्हाए पोइ मूसा ते छा चयो रब यारिनी अल्लाह मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो दीदार कराए तुंहिंजो आवाज़ केॾो मिठो आहे तुंहिंजो दीदार त अलाए छा हूंदो वञा थो चए असांजो मौली साहिबु आहे हिकिड़ो पवरू ने चयो साईं मां मौलूद हिकिड़ो ठाहियो अल्लाह जी शान में खणी वियो वरी ममताज़ लाशारी कहिड़ो तुझे कावड़ में या केॾो कुर्ब तुझो प्यार त अलाए छा हूंदो ॾाढा 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 चओ कावड़ ई वेठो हुआसि घणनि माण्हू सुबुह यासीन बि न पढ़ी हूंदी घणनि माण्हू निमाज़ बि न पढ़ी हूंदी आहिनि खोड़ ॾाढी कूड़े तो मस्जिद में नथो अचे किरोना आई त बि न आहे माकड़ आई मोटी वई त बि न आहे 2.5 महीना मींहुं वसियो क़यामत सुगरा ॾेखारियईं त बि न आहे कावड़ाए छॾीसि न मानी बंदि कयईं न पाणी बंदि कयईं न खीर बंदि कयईं न मुर्गियूं छेला बंदि कयईं न मच्छियूं बंदि कयईं माखियूं मिठाण पियो खारा वई कावड़ाई वेठो हुआसि तभी ॾेई थो तुझे कावड़ में या केॾो कुर्ब तुझो प्यार त अलाए छा हूंदो कावड़ाई वेठो हुआसि तभी रब प्यार कई वेठो तई जे पर्ची पवई त सुभान अल्लाह 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 चवे तो तुझे हिजाब में या केॾो हुस्न हे रब जो हिजाब वण पैदा करण वारो अल्लाह आसमान खे पैदा करण वारो अल्लाह चंड खे पैदा करण वारो अल्लाह सोनो सिज पैदा करण वारो अल्लाह सोना सितारा पैदा करण वारो अल्लाह जानवरन खे पैदा करण वारो अल्लाह पखी परिंदा जीत हेॾे नज़र कर हे इंसानन खे पैदा करण वारो अल्लाह सोना सोना चेहरा पैदा करण वारो सवरकुम व अहसन सुवरकुम रब तव्हां खे पैदा त कयो पर सोहणो करे पैदा कयो नज़र कर सभिनी खे पैदा करण वारो अल्लाह पोइ मां नज़र कयमि न मूंखे जाते नज़र पियो कयां मुंहिंजो रब पियो मूंखे नजर अचे आसमान में ॾिसो अल्लाह नजर ईंदी सिज में अल्लाह चंड में अल्लाह सितारन में अल्लाह जबलनि में अल्लाह पाणीअ में अल्लाह समंदर में अल्लाह पोखन पलान में अल्लाह सब्जिन में अल्लाह हेॾे नजर कर खीर में अल्लाह जानवरनि खे पैदा करण वारो अल्लाह इंसान खे पैदा करण वारो अल्लाह हसीन शयूं पैदा करण वारो हे पैदा करण वारो अल्लाह हे रब जो हिजाब चे तो तुझे हिजाब में आके दो हुस्न तुझो दीदार तलाए छा हूंदो मौला मौला मां के दीदार रब आरिनी आवाज आयो लंतरानी सुभान अल्लाह मूसा न ॾिसी सघने सही मां ॾिसां
फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल असा जबल ते पंहिंजो नूर पिया सजऊं ॾिसे अल्लाह ॾिस कुरान तो फरमाए जियां जो जबल ते रब पंहिंजे नूर जी लाट सड़ी खर मूसा साइका बेहोशी करे किरी सी उहा जाइ थई तूर सीना वरी अॻिते हलिया साईं ते हिते लो नमाज़ पढ़ो साईं लथा नमाज़ पढ़े पुछ साईं जिब्रील पुछो साईं कहिड़ी जाइ पाण फरमायो मां त न आयो चई साईं बैतुल लहम तई जाते जनाबे ईसा नबी जाओ मेरा जो वॾो एंड को करे जॾहिं ॿ टे जुमा हुजनि मेराज जे रात बैतुल लहम नबी से के ॾेखारे मक्के बाग खां वठी करे बैतुल मुक़द्दस ताईं इहो सैर आहे असरा आहे असरा वरी मथे आसमान का मथे मेराज हेठ सैर मदीनो ॾेखारे तूर सीना जबल ॾेखारे बैतुल्लाह बीबी मरियम अल्लाह फरमाए मुझा दिल बरवद कुर फिल किताब मरियम इधर तबदत मिन आलिहा मकाना शर्किया वत्तखज़त मिन दूनिहिम हिजाबा फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सविया क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुंत तक़िया क़ाल इन्नमा अना रसूल रब्बिक लिअहब लक गुलामन ज़किया अल्लाह फरमाए मुझे जानी मरियम जो जिक्र ॿुधाइन मरियम जो किस्सो ॿुधाइन बीबी मरियम इमरान जी न्याणी बीबी हन्ना जी न्याणी उन बास बासी मौला पुट ॾे तुझे घर जे हवाले कंदासीं पर धीउ ॼमी पई बास पूरी करनी ही बैतुल मुक़द्दस में आंदो जनाबे ज़करिया जे बुखे में पइजी वई पालींदे 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 वॾी थी कपिड़ो ठाराए ॾिनोसि उन में हिक दफ़े जीअं जो पंहिंजे कमरे मां निकिरी करे हमाम जे तरफ़ आई ॾिठई त नौजवान हसीन जमील पियो अचे उनखे ॾिसी चए थी क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान खबरदार हेले ना चुजाए अज ॾींहं ताईं मुंहिंजे पासे ॾे नर पखी भी ना आयो केरु थींदो हेले मुंहिंजे कमरे ॾे अचण वारो चए थो मरियम घबरान इन्नमा अना रसूल रब्बिक लिअहब लक गुलामन ज़किया मरियम घबरान मां अल्लाह जो पैगाम खणी आयो आहियां मां मलाइक आहियां छाजे लाइ आयो लिअहब लक गुलाम ज़किया तोखे पाक पुट जी बिशारत ॾियां चई थी कीअं तो ॻाल्हियूं करे न मां ख़राब मां निकाह भी न कयो बिना मुड़स जे मांखे पुट थींदो छा कीअं थींदो चईंसि त क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुक ओ मरियम बस अल्लाह जो हुकुम आहे त पुट थींदी बस पुट थींदो फहमलत भूख जरूर नहीं सहुते जो ते पेट थी वियुसि सुभान अल्लाह न मुड़स न छा बदकार भी न पाक पेट थी वियुसि वरी ॿार ॼण जो तकलीफ़ भी अची वई 9 महीना भी न रहियो बोला न 9 महीना भी न रहियो 10 भी न मिंट तकलीफ़ आई काॾे वञे न नानी न मासी टाइम थींदो आहे अम्मा हुजे मासी हुजे भेण हुजे तकलीफ़ जो वक़्तु आहे दिलदारी आहे काॾे वञे ॿाहिरि सभु वॾी बुज़ुर्ग पिया रहनि हीअ हिकिड़ी बि कमरे में रहे ज़करिया अलैहिस्सलाम मासड़ संग में काॾे वञे ॿुधो ॿुधो जीअं जो ॿार निकिती भला ॾिसां घरड़े का बाहर जो निकती कमरे का बाहर बाग फिटल नजर आयुस आई बाहर खजी सुकल टेक रही
तकलीफ़ बार जी उन भी लगी बुख भी लगी मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां क़ुरान में लिखियल छा थी चवे या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसिय्यम मंसिया ओ मुंहिंजा मौला मारे मिट्टी में मिलाए छॾिया मां ॼणे ई नहा नंढे हूंदे मरी वञा मिट्टीअ में मिली वञा अल्लाह फरमाए सो मुंहिंजी बानड़ी मर में छा ॻाल्हि आहे साईं बिना मुड़स जे पेट थी वियो तुंहिंजो हुक्म हाणे त उञ बि लॻी आहे बुख बि लॻी आहे ॿार जी बि तकलीफ़ अल्लाह फरमायो मरियम घबरा न फनादाहा मिन तहतिहा अल्लाह तहज़नी क़द जअल रब्बुक तहतक सरिया वहुज़ी इलैक बिजिज़इन नख़ला तुसाक़ित अलैक रुतबन जनिया और यहाँ तो चवे मोहब्बत सा चो न अल्लाह फरमायो जय जमीन ते वेठिया खोटड़ो दे मिठो ऐं ताज़ो ऐं थधो पाणीअ जो चश्मो जारी करे ॾींदो मां मुंहिंजी बानड़ी गाली थो अल्लाह फरमायो वहुज़ी इलैकी मुझे ॾिसो बस भरजे तो वहुज़ी इलैक मां थकला वहुज़ी इलैक बिजिज़इन नख़ला सुभान अल्लाह ॾाढा खजीअ जे सुके थड़ खे लोॾणो ॾियण तुंहिंजो कम आहे ताज़ो ताज़ो खारकूं खाराइण मां अल्लाह जो कम ॿार बि ॼमी पियो पाणी बि आयो खारका भी आयूं अल्लाह फरमा फकुली वशरबी वकर्री ऐन ओ मरियम खाओ भी पी भी पंहिंजे पुट खे ॾिसी करे पंहिंजा नेण बि ठार चओ औलाद अखियुनि जो ठार साईं हे त मसलो हल थी वियो मानी बि थी वई बुख बि वई उञ बि वई ॿार बि ॼाओ वॾो मूंखे मसलो आहे कौम जो इज़त घराणे वारी औरत कौम छा चवंदी बिना मुड़स जे पुट खणी आई आहे जेॾा वादो जूं ॻाल्हियूं थींदियूं बोलो अल्लाह फरमायो सागो रब आया तोखे बंद करे वियो हो ज़करिया कमरे में 3 ॾींहं गुज़री वई अणमुदादा में वाजै खाराया हुई उहो ई सागो मां अल्लाह हो आया घबराए न फइम्मा तरयिन मिनल बशरि अहदा जेको भी माण्हू ॾिसे न पोइ हुनखे चइजांइ इन्नी नज़रतु लिर्रहमान अचो हे पानी पियो हे खार का खाओ इन्नी नज़रतु लिर्रहमान मां नज़र न्याज़ कयो आहे रहमान जे नाले ते रब जो सेखारे नज़र कंजो ॻाल्हाए चवंदा न्याज़ कंजो न्याज़ भी अल्लाह जो नज़र भी अल्लाह रब्बान जो सेखारे इन जी मां चयो इन्नी नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररा मौला पेट में जेको ॿार आहे न हिनखे पुट कजाए त मां मदरसे में ॾींदुसि उन वक़्तु बैतुल मुक़द्दस मदरसो धीउ ॼमी पई हुनजी मां चयो मुंहिंजा मौला धीउ त पुट जहिड़ी न आहे हिनखे हैज़ बि ईंदो आहे पलीद बि थींदी आहे पाक घर अल्लाह फरमायो हन्ना घबरान व इन्नी सम्मैतु मरियम जो नालो मरियम रख वॾे शान वारो कंदो मांस चुप 100 मन ॻाल्हाए न करो तो ॻाल्हाईंदी आहे न पासंदी
माण्हू आया जेको भओ सो साम्हूं आयो इहा ॻाल्हि बि क़ुरान ॿुधाई माण्हू डोड़ंदा आया नंढड़ो ॿारड़ो बिना मुड़स जे जेतिरा वाद ओतिरियूं ॻाल्हियूं पोइ छा पिया चवनि या उख्त हारून ओ हारून जी भेण हारून अलैहिस्सलाम जी भेण नहीं पर घर एॾी इज़त वारो हो जो हारून जी भेण पई सली नबीअ जी भेण पई सली या उख्त हारून मां काना अबूक इम्रा सऊई व मां कानत उम्मुक बगिया और याद चओ तुझो पी भी भलो वली हो अल्लाह जो हन्ना माई भी भली वलियाणी घर तुझो भलो इज्जत वारो हे छा करे छड़ी कौम जो नक कपाए छड़ी कुआरी माई बिना मुड़स जे पुट खई वेठी ॻाल्हाए नथी अल्लाह जलियो त न ॻाल्हाए जाए फअशारत इलैहि इशारो थी कालू कैफ नुकल्लिमु मां कान फिल महद सबिया ओ मूसा न ॻाल्हायो न पीगे वारे सां ॻाल्हायो अल्लाह अल्लाह कौम कावड़ जी वई एॾा त चढ़िया न आहियूं जो अॼो के ॼावल ॿार सां कीअं ॻाल्हाईंदो हाणे रब फरमायो ओ मुंहिंजा नबीस अॼु तुंहिंजी अम्मा ते तोहमत लॻी वई थई पाण गवाही ॾे उथ ताज़ो ॼावल भर उथी वेठो इहा ॻाल्हि मान तो गयो या गाल भी कुरान बुधाई सूरत जो नालो भी मरियम उठी वेठो चवे तो मुझी कौम मारो मुझी अम्मा के मेणा न दो यार मुझी अम्मा खराब न थ मुझी अम्मा बुरी न थ हाय वेही चवे तो राजा सुभान अल्लाह चो त ईसा नबी जा लफ्ज बुधाया कुरान में लिखया पिया हने फरमाए त काल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुंत व औसानी बिस्सलात वज़्ज़कात मा दुम्तु हय्या नारे तकबीर नारे तकबीर अजमते कुरान शाने कुरान जमियत उलमाए इस्लाम नारे तकबीर ताज़ो ताज़ो ॼावल ॿार उथी चए थो मुंहिंजी अम्मा खे मेणा न ॾियो इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बानो आया नथा चओ सुभान अल्लाह छाया बानो आतानी अल किताब रब मूं किताब नाज़िल कयो आहे इंजील वजालनी नबिया मां वॾो थी ताने नबी थी ईंदुमि वजालनी मुबारकन अल्लाह मांखे बरकत वारो कयो औसानी बिस्सलात वज़्ज़कात मांखे रब वसियत कई आहे मां नमाज़ भी पढ़ा माल जी ज़कात भी ॾियां जेसी ते जहिड़ो व बर्रम बिवालिदती जेसी ते मां जहिड़ो आहियां त पंहिंजे अम्मा जो अदब भी कयां सही हुआ जाए तई जाते ईसा नबी जाओ होई मेराज अॻिते हलिया उन राजा बैतुल मुक़द्दस ताईं न पुॼंदासीं मुंहिंजो टाइम पूरो थी वेंदो ॿियो मौलवी हाणे कलाक थी वियो ॾाढा सुभान अल्लाह चओ हा अॻिते हलिया साईं हिते लहो हा साईं न जन्नत न आहे खुशबू सही जाया मिस्र जो शहर पिया क्रॉस करियूं सदको वञाए मिठा मोहम्मद सैर पियो कराएस लिनुरियहू मिन आयातिना असां उहे शयूं पिया ॾेखारियूं पंहिंजे महबूब खे जेके अॻ में ॾिठल न हुअसि बैतुल्लाह में ॾिठल न हुअसि तूर सीना ॾिठल न हुअसि असां उहे शयूं ॾेखारियूंसि पिया साईं इहो आहे जाया मिस्र जो शहर
फिरौन हुयो जंहिं पाण खे चयो न रब्बुकुम अल-आला मतां जो वॾो रब आया अल्लाह अल्लाह मूसा नबी आयो नबी थी आयो हुनखे चई तूं रब छाजो आहे रब जेको मुंहिंजो बि अल्लाह तुंहिंजो बि अल्लाह मूसा नबी जो बि अल्लाह आए ग़रीब ग़रीब ईमान आणींदा विया बीबी आसिया फिरौन जे निकाह में हुई हुन बि तौहीद मञी हुन मञण खां बाद में वॾियूं तकलीफ़ूं आयुसि फिरौन चयोसि आसिया मांखे रब करे मञो चई थी मां कीअं मञां फिरौन मानी भी खाए थो पानी भी पिए थो निंड भी करे थो मां उन रब जे मथां ईमान आंदो तुम जेको खाइण खां भी पाक पीअण खां भी पाक निंड खां भी पाक हिन क़ुरान में लिखियल आहे वहुव युतइमु वला युतम आए आओ रब जेको ॿियनि खे खाराईंदो आहे पाण खाइण खां पाक आए ॿी जाइ ते लिखियल सारी काइनात निंड करे रब निंड न कंदो ऊंघ खां भी पाक साईं मौलाना इहा ॻाल्हि काथे लिखियल विचाणी वारो तव्हां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ी साबित कयां फरमाईंदा अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम ला तख़ुदुहु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मौज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फहुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए सुभान अल्लाह नथा चओ वरी नथा चओ अल्लाह निंड कंदो आहे चई उहा जाइ अथई जाते उहा औरत ही बीबी मशात अम्मा आसिया त सरे फिरौन जा शादी चवे चने मंजी दी मानी बंद पानी बस उस्ताद उलमा शेख उल हदीस हज़रत साईं मौलाना मोहम्मद इदरीस दामत बरकातुहुल आलिया जलया फरोजान 2 मिनटन में खत्म थो जागो मेराज वडो वडी हदीस जेको सैर कराई न सैर मक्के खां वठी करे बैतुल्लाह खां वठी करे बैतुल मुक़द्दस ताईं अक्सा मस्जिद ताईं इहो आहे सैर मदीनो ॾेखारे तूर सीना जबल बैतुल लहम चाहे वज़ाहत कंदुसि ॿुधायो मैं ईसा नबी जाओ ही मिस्र जो शहर आहे बीबी आसिया चयो फिरौन न मञींदी चई बंदि कयोसि मानी 7 क़िस्मनि जा ताम खाईंदी ही बादशाह जी ज़ाल हिंदो रंदा न थी किल लॻी विया पेरनि में हथनि में चप सुकी विया मानी न मिली नली सुकी वई अखियूं डरा ॾेई वयूं फिरौन चएसि थो मञ त हर शइ बहाल अखियूं बंदि दिल मां दां थी करे या दिलवारी दां हरब करीम महबूबन करीमन के कुरान में ॿुधाई माईअ जो मिसाल ॾिनई कुरान में ॾाढा सुभान अल्लाह चओ त कुरान पढ़ी ॿुधायां फरमाईंदा वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनू मुराद फिरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह व नज्जिनी मिन फिरऔन व अमलिही व नज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन दादा त चओ न सुभान अल्लाह हम जा मौला बस वधीक न वज़ात इंतहा करे छॾी फिरो
जंगू भजी पयूं तुझे न है माई तौहीद ते मज़बूत आहे मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जी ऐं अल्लाह न मिठे मोहम्मद के भी कुरान में बुधाए दाह कई अल्लाह मानी बंद पानी बंद परवाह न आहे जंगू भजी पयूं मुझा मौला परवाह न आहे अर्ज थी कयां मारियो न बगुला न बैतो फिल जन्नत सुभान अल्लाह और तो चवे ओ मुझा मौला करीम नंढड़ो कमरो थी घुराए घरड़ो थी घुराए वडियो मारियो न बगुला न फिरौन जी ज़ाल आसिया तौहीद ते मजबूत हाय आलमन का पुछ हुजूर फरमाया क्या मजे दियाड़े न बीबीअ जो निकाह जन्नत में मां मोहम्मद करीम सां थींदो और तो चवे जो वाक्य अचे तो हदीस पाक में तो उन वरी लिख कंदी घर में कमकार कंदी बारन के तड़ो कराए फणियूं दे बेसाख्त लफ्ज निकली विया अल्लाहु अकबर ताम ॾाढे लजो अल्लाहु अकबर जो नारो ॾाढे सुञाणो अञा होरियां था आणो अल्लाहु अकबर नंढी छोकरी भी थी भजनी फिरौन के बाबा मशाद अल्लाहु अकबर जा नारा थी नहीं हुन लिखला न रब्बुकुम अला वडो रब माया आला जी माना भी वडो अकबर जी माना भी वडो फिरौन कावड़ जियो वठिए जो शादी चए मशाद मुखा वधी के को अल्लाह ॾिठो नहीं जा अग में लिखलो राज है ईमान ने के चेबो ईमान ने के चेबो चवे दी फिरौन गाल बुध राज लिखल हो त लिखल हो जहाने खुलियो आ त लिखाईंदस न तू रब नहीं रब हुआ जेको तुझो भी रब मुझो भी रब जनाब मूसा नबी जो रब जजो लकब अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कावड़ जी ओ मुर्स बाहि बारियो तनूरानो तई आने तेल विझोस ट्रचके तो जी पकड़न वारो तेल के गरम कंदो नंढड़ो ॿारड़ो होस पुट खसियईं छा थी चवे वाह माई तुझो ईमान है गरीब ही गरीब खुलियो आ तहाने खुले मनी दिया चईन के पुट विझाए दो न तनु तई में के विदेश ये जो विदई जिया पकोड़ा टच कंदा नंढड़ो ॿारड़ो ईअं पियो टच के अमड़ी ही आंड्रा वरी वाद में आया वडो ज़ालिमा फिरौन ओ बिचारिया जा मुसलमानों तौहीद परस्तो खुदा जी ज़ा जो कसम अम्मा जी दिल नरम थी अंदरा आवाज आयो तई अम्मा घबराए जन फिरौन जे जुल्मन का तंग थी करे फिरौन के रब करे न मन जाए अम्मा ये बाग न तई बाग तई अम्मा तू भी हलिया न तो जे सुभान अल्लाह माया के भी दई भाई कोयला थी विया इते खंड खणी ओड तौहीद परस्त औरत बच्चे सूदी पूरे मेरा जवारी रात सदको वनास मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क्रास थियो खुशबू आई जिब्रील चो सही उन माई जी कब्र आ तौहीद वारी मशाद बीबी जी जे कब्र मा जन्नत जी खुशबू थी अचे मेराज वडो अब्दुल जब्बार के ताकत न आहे पूरो करे वरी जिंदगी रही थी तो शुरू करना से उस्तादुल उलमा हजरत सजन अची विया जिंदगी रही तो मुलाकात कभी ममा तौफीक इल्ला बिल्लाह अजो वादो को तो तौहीद ते मजबूत रहंदा कुरान मथे दिया ना शिरक हुंदो जन्नत न मिलंदा हां शिरक हुंदो जन्नत न मिलंदा ऐ नबी अलैहिस्सलाम फरमायो मन मात वलनी शिरक बिल्लाह आखिरी लफ्ज़ न हदीस जा नबी से फरमाया जेको मुशरिक थी मरी आयो मां मोहम्मद उन जी शफाअत न कंदुस मां गुनाहगार मुवहिद जी शफाअत कंदुस हां शफाअत रसूल में नसीब थी दे तौहीद वारे के तौहीद तौहीद का सवा बंदगी बेकार आ जिंदगी बेकार आ तौहीद परस्तियो नबियन सारो प्रोग्राम इहो ॾिनो त अल्लाह का सब कोई माबूद कोने वमा तौफीक इल्ला